अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू इन्फोडेक्स में खुश आमदीद। दोस्तों, तव्हां इफ़ कंडीशन सिखी रहिया आहियो, जंहिंमें अॻियनि वीडियोनि में तव्हांखे इफ़ में कुझु लॉजिकल ऑपरेटर हुआ उहे तव्हांखे ॿुधाया विया हुआ, जंहिंमें बराबरि आहे या ग्रेटर देन, लेस देन वग़ैरह उहे तव्हांखे ॿुधाया विया हुआ। हिन वीडियो में तव्हांखे जेके कुझु लॉजिकल फंक्शन्स जेके इफ़ में यूज़ थियनि था उहे तव्हांखे ॿुधाया वेंदा, जेके इफ़ जेको आहे उन में वरी उन खे असांखे वधीक चॉइसिस ॾियनि था। तंहिंमें हिकिड़ो आहे एंड, ॿियो आहे और। दोस्तों, एंड जेको फंक्शन आहे उहो असांखे मल्टीपल चॉइसिस एंड बि ॾिए थो और बि ॾिए थो। हाणे एंड में छा हूंदो आहे, एंड फंक्शन जेको आहे इफ़ में असीं यूज़ कंदा आहियूं उहो असांखे चॉइसिस ॾिए थो। असीं हिक खां वधीक केतिरी बि चॉइसिस यूज़ करे सघूं था, लेकिन उनजे लाइ इहो आहे त जेके बि असीं एंड में जेके चॉइसिस रखूं था उहे जेकॾहिं सभई ट्रू थियनि थियूं, यानी सभु जेके आहिनि से असांजे पूरो लहनि थियूं शर्तनि ते, त पोइ इफ़ जेको आहे न उन कंडीशन खे ट्रू कंदो ऐं जेको ट्रू में जेका असीं चॉइस रखंदासीं उहा रिज़ल्ट ॾींदो। जेकॾहिं उहे सभु मां का हिकिड़ी चॉइस जेका एंड में जेका हिकिड़ी बि जेका कंडीशन आहे न, जेका शर्त आहे उहा असां पूरो नथी लहे, त पोइ इफ़ जेको आहे उनखे ट्रू कोन कंदो ऐं फॉल्स वारो रिज़ल्ट असांखे ॾींदो। तव्हां थोरो हेॾां ॾिसो, हिन जेको आहे मिसाल में शीट जेके आहिनि हुन में रखी आहियां, जंहिंमें स्टूडेंट जेके आहिनि उनजा टर्म वाइज़ परसेंटेज आहिनि। फर्स्ट टर्म में एतिरा परसेंट, सेकंड टर्म में एतिरा ऐं थर्ड टर्म में एतिरा परसेंटेज आहिनि। असीं चऊं था त उहे स्टूडेंट शो कराए जंहिंजा सभिनी टर्म्स में न 90 खां मथे या 90 जे बराबरि जेके बि आहिनि परसेंटेज आहिनि, त उहे असांखे उन स्टूडेंट खे एक्सीलेंट जो असांखे रिमार्क्स ॾिए। असीं कंडीशन यूज़ कयूं था इफ़ ब्रैकेट खे असीं इन मंझि वरी असीं नेस्टेड कंडीशन, उन मंझि डबल जेके कंडीशन उहा यूज़ कयूं था एंड, छो त असांखे हिकिड़ी खां वधीक चॉइसिस खपनि थियूं। एंड खां पोइ असीं मल्टीपल चॉइसिस में अची सघूं था। हाणे असांजो पहिरियों आहे डी, कॉलम डी आहे, रो 4 आहे, D4 आहे, E4 आहे, F4। इहे टे असांजा सेल आहिनि जेके चेक करणा आहिनि। असीं हितां सिलेक्ट करे सघूं था या असीं डायरेक्ट टाइप बि करे सघूं था। ठीकु आहे, सो D4 वॾो हुजे 90 जे, पर छा वॾो 90 हुजे त 90 खे पाण खे न खणंदो, उन लाइ असीं हिन में वरी गॾु जो गॾु ऑपरेटर यूज़ करूं था। वॾो हुजे ऐं बराबरि हुजे, वॾो बि हुजे या वॾो हुजे 90 खां, यानी 91, 92, 93 या 100 खां जेतिरो हुजे बहरहाल, या वरी जेको सो 90 जो ई बराबरि हुजे। इन में 90 खे गॾु खणे थो। हिकिड़ी चॉइस असांजी इहा रही। ॿी चॉइस असांजी हाणे डी खां पोइ E4 आहे। E4 आहे, इहो बि जेकॾहिं वॾो हुजे या बराबरि हुजे 90 जे। हाणे अची वई F4 बि वॾो हुजे या बराबरि हुजे 90 जे। ठीकु आहे, हाणे कंदासीं एंड खे क्लोज़। एंड असांखे टे चॉइसूं रखियूं आहिनि, जेकॾहिं टे सचियूं थियनि थियूं, टे ट्रू थियनि थियूं, टे जेका असांजे हिन ते पूरो लहनि थियो, त पोइ छा लिखे एक्सीलेंट। ऐं जेकॾहिं को बि हिकिड़ी जेकॾहिं नाहे, ट्रू नाहे, पूरो नथी लहे शर्तनि ते, त पोइ ही उनखे फॉल्स जेको आहे उनखे फॉल्स वारो जेको रिमार्क्स आहे उहो शो कराए, गुड। हाणे असीं इंटर करूं था, ॾिसो हिते त गुड ई शो कराए, बिकॉज़ हिन में सभु सेलनि में न किथे बि 90 खां वॾे या 90 जे बराबरि कोन्हे। असीं जॾहिं सॼो चेक करनि था, उन में असांखे हिकिड़ो एक्सीलेंट वारो मिलियो, जंहिं 90 खयूं आहिनि हिकिड़े टर्म में, सेकंड टर्म में 91 आहे ऐं थर्ड टर्म में 90 आहे। इहो एक्सीलेंट में अची वियो। एंड जे लाइ हेठां थोरो जेको सो सम्झाइण जे लाइ तव्हांखे हीउ ॾिसो डायग्राम थोरो कढियो अथऊं। हुन में ॾिसो एफ एंड आहे। एंड में असांजी हिकिड़ी ही चॉइस हुई, ॿी ही चॉइस, ही टे चॉइसूं जेकॾहिं सभई मस्ट बी ट्रू जेकॾहिं ट्रू थियनि थियूं न, त पोइ एक्सीलेंट हिन खे ट्रू सम्झंदो। एक्सीलेंट इफ़ जेका आहे इफ़ जी कंडीशन जेको आहे, सॉरी एक्सीलेंट न बल्कि इफ़ जेको आहे हिनखे ट्रू सम्झंदो ऐं असांखे एक्सीलेंट इहो असांखे शो कंदो। पर जेकॾहिं ही टे जेकॾहिं से माना पूरो नथियूं लहनि न, त पोइ इहो फॉल्स ई सम्झो वेंदो ऐं गुड जो असांखे रिमार्क्स ॾींदो। ॾिसो 90 ॿियनि में बि आहे, किथे आहे दोस्तो 90 तव्हांखे चेक कराईंदो आहे। 90 ही जी आहे, हिन हेठि ॾिसो, हिन में थर्ड टर्म में हिन स्टूडेंट आदिल जेके 90 खयूं आहिनि, बट हिते जस्ट जेके टिनी में जंहिं 90 खयूं आहिनि उहे असांखे शो कराइनि। हाणे आर जेको आहे न, उन में वरी थोरी असांखे फ्लेक्सिबिलिटी असांखे मिले थी, लचक उहा कंडीशन में उहा हूंदी आहे त टे जेतिरियूं बि शर्तूं रखियूं आहिनि उन मां का हिकिड़ी बि जेकॾहिं पूरी लहे थी उहा शर्त, त पोइ हू उनखे ट्रू ई सम्झंदो आहे ऐं इफ़ खे ट्रू ई रिटर्न करे थो। इफ़ में असीं करूं था, हिते हिन वारे असीं यूज़ करूं था आर जो फंक्शन।
आर में असीं सभई सी टे चॉइसिस ॾियूं था, D4 वॾो हुजे या बराबरि हुजे 90 जे, पर E4 वॾो हुजे या बराबरि हुजे 90 जे, या F4 वॾो हुजे या बराबरि हुजे 90 जे। पोइ हाणे आर क्लोज़ ऐं हिन वारे असीं जेके ट्रू थी कंडीशन इफ वारी हाणे सभु जेके आर में जेके बि टे चॉइसिस आहिनि, टे क्राइटेरिया आहिनि जेके इहे ट्रू थियनि था, त पोइ लिखे वेरी गुड। जेकॾहिं टिनी ते पूरो नथो लहे, माना 90 खां सभु वॾा टे सेल जेके न 90 खां वॾा कोन आहिनि, 90 खां नंढा ई आहिनि, पोइ उन्हनि खे असांखे फाइन शो कराए छॾे। हाणे ॾिसोसि जॾहिं हिन खे का फार्मूले खे फिल था करियूंसि, फार्मूले जॾहिं फिल था करियूंसि तॾहिं असांखे हीअ ॿई शो कराए पोइ, बिकॉज़ ॿिए में बि ॾिसो 90 आहे। जेकॾहिं हिते कंहिं हिकिड़े में असीं 90 वरी था ॾियूंसि, सपोज़ हाणे 81 आहिनि, 81 खे असीं 90 था करियूंसि, त ॾिसो इहो बि न वेरी गुड में। छो त बिकॉज़ हिननि बाक़ियुनि में त 90 न खयो पर हिकिड़े में 90 खयूं आहिनि। ईअं जेकॾहिं हिते एक्सीडेंट में असांखे जेकॾहिं करिणो आहे न, ॾिसोसि हाणे हिन खे बि असीं 90 था करियूंसि, हिन खे असीं 92 था करियूंसि, हिन खे असीं 95 था करियूंसि। हाणे असांखे ॾिसो एंड ऐं आर दोस्तो तव्हां यकीन सम्झी विया हूंदा। एंड ॾिसो हिते जेको न सभु 90 जे टे कंडीशन 90 में हो, तॾहिं असांखे एक्सीलेंट ॾिनई। हिते बि असां सभिनी खे हिते 90 खां मथे या 90 जे बराबरि कयूं तॾहिं असां एक्सीलेंट ॾिनई। लेकिन आर जेको न उन ॾिसो आर हिते वेरी गुड अप्लाई करे छॾी, कंहिं हिकिड़े में बि 90 ॾींदो न त आर असांखे ॾिसो हीअ ॿ जेके वेरी गुड वारा ॾिनई, इन बेस ते आहिनि त हीअ जेके आहिनि सिर्फ़ु हिकिड़ो ई ट्रू थिए पई। यानी कि टे जेके हिन से आर में जेके टे ही क्राइटेरिया आहिनि, जेकी शर्तूं आहिनि न, इन टिनी मां का हिकिड़ी पूरी थिए थी त आर उनखे ट्रू ई सम्झंदो ऐं एंड उनखे ट्रू न कंदो। एंड जे लाइ सभु जेके बि ॾिनल जेके बि कंडीशन्स हूंदा न, उहे सभु जेके ट्रू थियनि त पोइ इफ़ जेको उनखे हिकिड़ी खे ट्रू कंदो। माना यानी कि असां इफ़ में छा था कयूं, इफ़ में हिक खां वधीक असीं कंडीशन ॾियूं था, लेकिन उनखे बि असां चॉइसिस ॾियूं था त सभिनी मां जेके कंडीशन जेका असां ॾिनियूं आहिनि जेतिरियूं बि न, उहे अगरि सभु सही थियनि त इफ़ उनखे ट्रू सम्झे, न त उनखे फॉल्स सम्झे। इहो आहे एंड जो मैकेनिज़म। आर जो मैकेनिज़म वरी छा आहे, आर में यानी जेतिरी बि असीं इफ़ मंझि वरी जेके मल्टीपल जेके कंडीशन्स जेके ॾिनियूं आहिनि न, उहे जेकॾहिं सभई न थियनि नो प्रॉब्लम आहे, उन में का हिकिड़ी बि जेकॾहिं ट्रू थिए थी त इफ़ उनखे ट्रू सम्झंदो ऐं असांखे ट्रू वारो जेको आहे चॉइस आहे उनजो असांखे रिज़ल्ट ॾींदो, फॉल्स खे छॾे ॾींदो। दोस्तो उमेद त तव्हां ई सम्झी विया हूंदा।